अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पिरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म जी मुशीर राणा सनाउल्ला चयो आहे त पीटीआई जे दौर में मामला जनरल फैज़ जनरल बाजपा ऐं बानी पीटीआई हलाए रहा हुआ। इएं थी नथो सघे त को हाज़िर सर्विस ऑफिसर आर्मी चीफ जी मर्ज़ी खां सवाइ कूड़ा केस दाख़िल कराए। मीडिया सां ॻाल्हाईंदी राणा सनाउल्ला चयो आहे त हिक ब्रीफिंग दौरान जनरल बाजपा ऐं फैज़ हमीद सां ॻाल्हि ॿोल थी हुई। जनरल बाजपा चयो त राणा तव्हां घणा मोटा थी विया आहियो, जेल में सिमाट हुआ। भाजपा फैज़ हमीद खे चयो त राणा खे ॿीहर सिमाट बणायो। जनरल बाजपा खे चयो हो त मूं मथां केस अव्हां कीअं करायो आहे। IMF सब्सिडी में 143 अरब रुपयनि जी घटिताई करे छॾी। बिजली महांगी थियण जो ख़दशो। पाकिस्तान लाइ बिजली जी सब्सिडी में 143 अरब रुपयनि जी घटिताई बाद हलंदड़ माली साल दौरान गर्दिशी कर्ज़ खे 400 अरब रुपयनि ताईं महदूद करण जो सख़्त हदफ़ मुक़रर। फ़ैसिले जो मक़सद बिजली जे शोबे में वधंदड़ माली बदइंतिज़ामी खे कंट्रोल करणु आहे। मुल्क में साल जे आख़िरी पोलियो मुहिम जो आगाज़ सुभाणे थींदो। पोलियो जे ख़ात्मे जे प्रोग्राम जे तर्जुमान मूजिबि मुहिम दौरान 45 मिलियन खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा क़तरा पियारिया वेंदा। पोलियो मुहिम सुभाणे खां 21 दिसंबर ताईं जारी रहंदी। पोलियो मुहिम दौरान पंजाब में 23 मिलियन खां वधीक ॿारनि खे पोलियो जा पुड़ा पियारिया वेंदा। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो शारा भुट्टो जो दौरो। मलीर नदी ते N5 पुल जे कम जो जाइज़ो। वरी वज़ीर पारां कम जी रफ़्तार वधीक तेज़ करण जी हिदायत। मंसूबो वक़्त मुकमल करण जो हुकुम ॾिनो। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह चयो आहे त मंसूबे ठहण सां ट्रैफ़िक जी रवानगी में बहितरी ईंदी। रहीम यार खान वेझो मुबैना मुक़ाबले में 5 धाड़ियल मारिजी विया। कोट समाप्त थाणे छद में पुलिस ऐं ॾोहारियुनि मुक़ाबले दौरान 5 धाड़ियल मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त धाड़ियल हिक शहरी खां 6 लख रुपया फुर थियण जे इतला ते कोट समाप ऐं तरनदार सवाई खान पुलिस नाकाबंदी करे मुक़ाबले में 5 धाड़ियलनि खे मारियो आहे। गढ़ी यासीन जे PS 9 ते आगा सिराज दुरानी जे फौतियत ते ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड। PP ते शहबाज दुरानी ऐं JUI उम्मीदवार राशिदुल्ला शाह में सख़्त मुक़ाबलो। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। 178 पोलिंग स्टेशन मां 84 हसास ऐं 54 इंतहाई हसास करार। हैदराबाद बहरसाल मंज़र वटि औरत पारां सिंधु दरिया में टिपो ॾेई आपघात जी कोशिश। रेस्क्यू टीम औरत जामशोरी वासण मुनवारा नूनारी खे बचाए वरितो। आपघात जी कोशिश कंदड़ औरत चवणु आहे त मुड़ुस ब्लैकमेल ऐं तशदुद कंदो हो, जंहिंखां तंग अची आपघात जी कोशिश कई आहे।